नाज़रीन, सगियूं ऐं भरपासे चोरियूं फुरूं ऐं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि, जे सबबि रहवासियुनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे। उन हाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब अली सियाल। जी नाज़रीन, जीअं त हींअर असां सगियूं भरिसां निवाड़े शहर में मौजूद आहियूं, जिते गुलज़ार चंडीअ जे दुकान में नामालूम चोर दुकान जी छित पटे ऐं ॾोह करे विया आहिनि, चोरी करे विया आहिनि। उन बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज आहे, शहरनि जो एहतजाज आहे। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, जीअं त राति 1:45 बजे असांजी वारदात थी आहे। असां थॾे ते ई असांजे ॻोठ में रोड ते चौकी आहे, असां उन्हनि खे इतला कयोसीं। SHO साहब के कॉल कईसीं, DSP साहब के कॉल कईसीं, लेकिन उन्हनि कॉल न खई। सुबुह सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी। असां खोजी कुता बि घुरायासीं। खोजी कुता हिते आया, हितां जेको आहे सो उहे असां खोजी कुता पहिरां खणाए पहिरें वाडू बि घुरायासीं। ॻोल्हींदे ॻोल्हींदे असां जॾहिं शहर खां ॿाहिरि निकितासीं त पहिरां जेको आहे सो गुलाम हुसैन भट्टी जे घर निकिता आहिनि। चोर मथे चढ़ी छित भञनि, उन खां मां खड़के ते उथी ऐं वेही रहियमि त आवाज़ ॿुधी मां जेको आहे अंदरि दुकान में लही आयुमि। अंदरियों भांडे में सुतल हुयमि, उतां आयुमि त चोर जेको आहे भॼी विया। यानी चोर जेके आहिनि 4 ॼणा पहिरां अंदरि आहिनि, 2 ॼणा छित ते चढ़िया आहिनि ऐं 2 ॼणा अंदरि सुता पिया उताक में, उन्हनि जे मथां हथियारनि सां बीह रहिया ऐं 2 ॼणा ॿाहिरि घिटी में हुया। इहो ई चवणु आहे त निवाड़े शहर में को बि माण्हू कारोबार करे थो या को बि अहिड़ो कदम खणे थो त हुन जे पोयां माण्हू पइजी था वञनि। असां अमलदारनि खे इहो ई अपील कंदासीं त बराए महिरबानी करे असांजे शहर में तहफ़ुज़ कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां एहतजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त निवाड़े शहर में बदअमनी उरूज ते आहे, जिते मंशात जो बि कारोबार उरूज ते आहे, पर हुकूमती ऐं इंतिज़ामिया जेका बि आहे उहा ख़ामोश ऐं तमाशाई बणियल आहे। जेके निवाड़े शहर जा शरीफ़ माण्हू आहिनि, उन्हनि जो जीअण तमामु जंजाल लोफरनि बणाए छॾियो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त लोफरनि ऐं मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु धरती TV रिपोर्टर गुलाब अली सियाल, सगियूं।